अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां ठीकु हूंदव। सिंधी ड्रामा न्यूज़ में तव्हांखे वरी कार चऊं था। सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगी जेको आहे ट्रेंडिंग में हली रहियो आहे ऐं उन जे बारे में तव्हांखे अपडेट ॿुधाईंदा आहियूं। सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगी जेको आहे उन में हालार जी ज़ाल ऐं वॾेरनि जी भेण भॼी रहियो हो ऐं उनखे मोटाए आंदो ऐं शूट जा पिक तव्हांजे अॻियां हाज़िर कयासीं। उठे पंहिंजे भेण खे मोटाए आंदो पंहिंजे घर ऐं उनखे कहिड़ो बि सज़ा ॾियनि था। अॻिते अची एपिसोडनि में ख़बर पइजी वेंदो। 46 एपिसोड बि अॼु शाम हलंदो ज़हर ज़िंदगी जो। तव्हां ॾिसंदा रहो सिंधी ड्रामा न्यूज़, तव्हांखे हर अपडेट हिते मिलंदो।